नाज़रीन मोरो मां ख़बर है जानी जुमानी जी अव्हां ताईं पहुचायूं पिया। मोरो शहर के बांदी रोड ते पुलिस ऐं मंशात फिरोश विच में मुबैना मुक़ाबले में फायरिंग, जंहिंजे नतीजे में एक पुलिस एहलकार ऐं एक जवाबदार सख्त ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मूजिब पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त मंशात के केसनि में घुर्बल जवाबदार नबी बख्श उर्फ़ बिजली ज़रदारी की गिरफ़्तारी लाइ पुलिस पार्टी बांदी रोड ते कार्रवाई करण वई। पुलिस मुताबिक जवाबदार पारां गिरफ़्तारी खां बचण लाइ ओचितो पुलिस मथां फायरिंग शुरू कई वई, जंहिंजे नतीजे में पुलिस एहलकार अलाबख्श ज़रदारी सख्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवणु आहे त एहलकारनि पारां बि जवाबी फायरिंग कई वई, जंहिं दौरान जवाबदार नबी बख्श उर्फ़ बिजली ज़रदारी ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ ज़ख़्मी पुलिस एहलकार ऐं जवाबदार खे फौरी तौर ते सिविल अस्पताल मोरो मुंतक़िल कयो वियो, जिते इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण खां पोइ ॿिन्ही खे वधीक इलाज लाइ नवाब शाह अस्पताल उमाणियो वियो। ॿिए पासे ज़ख़्मी जवाबदार नबी बख्श उर्फ़ बिजली ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे दावा कई आहे त इहो वाक़ियो पुलिस मुक़ाबलो न पर ख़ानदानी प्रॉपर्टी जे तकरार जो नतीजो आहे ऐं खेसि ॼाणी वाणी निशानो बणायो वियो आहे। वाक़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो, जॾहिं त पुलिस वधीक जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त वाक़े जी हर पहलूअ खां जांच कई पई वञे त जीअं असुलु हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि।